इहो मुंझ मिटाईंदो थव सचो सतराम, सचो सतराम चो सचो सतराम। अर्थ सर्वव्यापी सर्व सुखदाता सच्चे मालिक जो ही सिमरन सब परेशानी ख़त्म करे थो ऐं मेल मिटाए थो। मक़सद दुनी साहिब जे हिन पद में असांखे वरी वरी तलकीन कई वई आहे त उन ई रग रग में वसंदड़ प्रभु जो सिमरन करियूं जेको सभु दुख दूर करे थो ऐं सभिनी परेशानियुनि खां आजे थियण जो सबबु बणिजे थो। मिसाल 1936 ईस्वी में सिंध में धाड़ा शुरू थी विया। कोई चङो शहर या ॻोठ मुश्किल सां फुरजण खां बचियो। काफ़ी माण्हू शहर छॾे अची रड़की साहिब में रहिया त मालिकनि जी ओट खां सवाइ ॿियो को वाहर वसीलो न आहे। जंहिंखे बि फुरजण जो ख़तरो हूंदो अची रड़की साहिब में रहंदो। धाड़ेलनि खां साथी पुछियो त छो न रड़की खे फुरजे। उन्हनि जे सरदार चयो त मूं कोशिश कई पर जॾहिं रड़की जे पुल ते पहुतुसि त ॾिठो सचो सतरामदास पाण बीठो आहे। मुंहिंजी जान कंबण लॻी ऐं इहो सोचियुमि त मूंखां केतिरी न वॾी ग़लती थी आहे जो अहिड़े फ़क़ीर जी नगरी लाइ फुरण जो सोचियो, जेको हमेशह ग़रीबनि ऐं मोहताजनि खे ॾींदो रहियो आहे ऐं पंहिंजो कुझु बि न सम्झियो आहे, सिर्फ़ु अल्लाह जी ॿोली ॼाणे। उन ई ॾींहं में जरवार जे मुखी साहिब खे न्यापो पहुतो त चौथे ॾींहुं तव्हांजा महिमान आहियूं। सॼे शहर में सन्नाटो छाइजी वियो। सभु मुंझी पिया त न सरकार आहे न सरदार केॾां वञिजे। सलाह करे ॿियो वाहर वसीलो न ॾिसी रड़की साहिब अची भगत साहिब सां मिलिया। सभु मुरझायल हुआ ऐं सिरबस्तो अहवाल कयाऊं। भगत साहिब वराणियो सचे सतगुरु साहिब जे दर सभु गॾु थिया आहियूं। उन ई खे नंग आहे भली कंदो। देवरी साहिब ते मथो टेके भगत साहिब सुबुह जो उन्हनि सां गॾु जरवार आया। भगत साहिब सभिनी खे मना कई त कंहिंखे बि अहवाल न करियो। धाड़ेलनि जे अचण वारे ॾींहुं भगत साहिब पंहिंजे घर 15-20 माण्हुनि जी रोटी कई ऐं पाण 4 ॼणा साण करे अची धाड़ेलनि जे अचण वारे रस्ते ते बीठा। कुझु देर में घोड़े जे डोड़ण जो आवाज़ आयो ऐं 20 खन धाड़ेल अची भगत साहिब जे वेझो बीठा। भगत साहिब अतुर ऐं गुलाब जो पाणी पाण सां गॾु खणी आयो, सो उन्हनि जे सरदार जे मथां छिड़कायो ऐं रोटी लाइ चयो त अॼु असांजा महिमान थियो। उन्हनि चयो त असां धाड़ेल आहियूं, आम माण्हू न जो तव्हां ख़ातिर तवाज़ा था करियो। भगत साहिब वराणियो त मूंखे सचे सतगुरु साहिब जन जो हुकुम आहे त आयल महिमाननि जो स्वागत कर ऐं उन्हनि सां निमाणाई सां पेश अच। सो तव्हां पाण चवाए मोकिलियो त चौथे ॾींहुं तव्हांजा महिमान आहियूं। तव्हां त सॼे शहर जा महिमान आहियो, पोइ असांजो फ़र्ज़ु थो बणिजे त तव्हांखे इज़त सां वठी अचूं ऐं महिमान निवाज़ी करियूं। पोइ जीअं तव्हांखे वणे तव्हांजी मर्ज़ी कजो। असां पंहिंजो फ़र्ज़ु पूरो करियूं था, तव्हां पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कजो। असां को बि पुलिस या कंहिंखे बि इतला न ॾिनो आहे जो तव्हां असांजा महिमान आहियो। भगत साहिब जी निमाणाई ॾिसी उहे पुसजी पिया त अहिड़ो नाले वारो संत अहिड़ी निमाणाई सोचियाऊं त अगरि तव्हां पंहिंजे मुख सां असांखे बि सलोक ॿुधायो त असीं तव्हां वटि रोटी खाईंदासीं। भगत साहिब ईअं कयो। महिमाननि खे वठी घर ओताक ते आयो, सभिनी खे प्रेम सां रसोई खाराए, पोइ रूह रियाण अहिड़ी छेड़ी उन्हनि जी चङाई करण जो रस्तो ॿुधायो त
त अल्लाह खे पायो, चङायूं करियो जीअं हाणे बि इज़त पायो ऐं आख़िर में बि सुरखरू थियो। हसन ऐं हुसैन जो मिसाल ॾिनो त कीअं सच जे लाइ जान कुर्बान कई, पर कूड़ आॾो कॾहिं सिर न झुकायो। भगत साहिब जूं ॻाल्हियूं ॿुधी उन्हनि जी अखियुनि मां नीर वहण लॻो। अॻिते हमेशह लाइ गुनाह खां तौबा कई ऐं भगत साहिब खां दुआ घुरी त जीअं वरी असां कॾहिं बुराई न करियूं, ऐं पोइ मोकिलाए रवाना थिया। उन जो असरु अहिड़ो थियो जो जेॾा केॾा दाड़ा बंदि थी विया ऐं हर माण्हू जी मुंझारी लथी ऐं सभु सचे सतगुरु साहिब जन जा गुण ॻाइण लॻा। उन ई मां असांखे ॼाण पवे थी त मालिक ते रखण ऐं अर्पण करण में याने निमाणाई ऐं नेठियाई सभ खां वॾो हथियार आहे जेको हर परेशानी खां आज़ाद करे थो। इहो तेरे लोकी नाथ थव सचो सतेरा, कंदो पूरी सब जी आस थव सचो सतेरा। अर्थ घट घट वासी अचंत अबनासी हरी ई टिनी लोकनि जो मालिक आहे ऐं उहो ई सभ जूं मुरादूं पूरियूं करे थो। मक़सद धुनी साहिब जे हिन पद में असांखे ॼाण पवे थी त परमपिता परमेश्वर ई सभ जो हर्ता करता आहे ऐं टिनी लोकनि जो मालिक आहे ऐं उहो ई सभ जा कम रास करे थो। जीअं उहो चाहे तीअं थिए थो। मिसाल, सच्चा सतगुरु साहिब रोहिड़ी वसण घोड़ जी वरसी ते वयल हुआ त उते भाई मूलचंद अची अर्ज़ु कयो त साईं मूं ते भगत लाहौरी मल जेको उन वक़्तु नाले वारो भगत में ॻणियो वेंदो हो, जेको मुंहिंजो रिश्तेदार बि आहे, डिग्री कढाई आहे, अंग्रेज़ सरकार में कोई कर्ज़ वठंदो हो त ज़मीन या जायदाद लिखी ॾिबी हुई। वक़्त ते पैसा न ॾियण ते उहा प्रॉपर्टी पंहिंजो पाण कर्ज़ ॾियण वारे जी थी वेंदी हुई। उनखे डिग्री चवंदा हुआ। उन में बाक़ी 6 महीना आहिनि। मुंहिंजो सभु कुझु उहा जॻह ई आहे जिते बच्चा सिर ढकिन था, उहे वेही त सभु कुझु वियो। सो रहमत करे भगत साहिब खे चओ त डिग्री मूं तां माफ़ कराए। साईं जन अर्ज़ु ॿुधी करे चयो त हल त हली भगत लाहौरी मल खे अर्ज़ु कयूं। अची भगत लाहौरी मल सां ॻाल्हियूं कयऊं। जंहिं बिल्कुलु नाबरी वारी त मां कुझु बि करण लाइ तयारु आहियां, पर मूलचंद खे डिग्री असल वापसि कोन कंदुसि। साईं जन फरमायो त मूलचंद असां वटि प्रभु जो नालो खणी आयो ऐं असां तव्हां वटि वधीक मालिक त तव्हीं आहियो, जीअं चङो लॻे। ईअं चई साईं जन जॻह ते आया ऐं मूलचंद खे चयऊं त तूं मालिक ते रखी वेही रहो, ॾिस त हू छा थो करे। कुझु ॾींहं में भगत लाहौरी मल बीमार थी पियो ऐं गुज़ारे वियो। उनखे इश्नान वग़ैरह कराए खती में सुम्हारे आया ऐं सर जूं तयारियूं थियण लॻियूं त ओचितो दर खुलियो ऐं भगत लाहौरी मल कफन वेड़ियल ॿाहिरि निकिरी आयो ऐं सभु वाइड़ा थी विया त ही छा थियो। जंहिं ते भगत लाहौरी मल ॿुधायो त मां हक़ीक़त में मरी वियल आहियां, पर जीअं मां धर्मराज जी दरबार में पहुतुसि त उन ई चयो त तुंहिंजूं चङायूं घणियूं थियल आहिनि, पर जेको तूं सचे संत खे मोटायो आहे उन ई पाप करे सभु पुञ नास थी विया आहिनि ऐं तुंहिंजे लाइ नरक में बि जॻह न आहे। सो मां उन ई कयल पहिरीं चङाइनि जे सदके मोहलत घुरी त थोरो टाइम ॾियो त वञी मालिकनि जो वचन निभाए अचे। मुंहिंजो अर्ज़ु क़बूल पियो, सो मां सिर्फ़ु डिग्री वापसि करण आयो आहियां। मूलचंद जेको उन वक़्तु उते बीठल हो, उनखे सिधी डिग्री ते सही करे ॾिनी ऐं चयो त ही सचे सतगुरु जो प्रसाद अथई।
मां कोन थो ॾियां, पर उन जी रहमत जो खेल आहे जो हू हर हंधि ऐं टिनी लोकनि में वसे थो। ईअं चई डिग्री मूलचंद खे ॾेई पाण भगत लावरीमल सुम्ही रहियो ऐं प्राण परवास करे वियो। इन ई मां असांखे ॼाण पवे थी त सचे संतनि जी निरादरी करण वारनि खे न हितती जॻह मिले, न वरी दरगाह में था सुरखरू थियनि। संत का निंदक महा हत्यारा, संत का निंदक परमेश्वर मारा।